में ॿुधायो ऐं इंशाअल्लाह ताला ही पंहिंजी एकवी जी जेका महफ़िल आहे इहा बि कामयाब रहंदी। अल्लाह ताला उनजो थी वियो आहे, पैकेज थी वियो आहे ऐं उनजो ऐलान थी करबला नजब ऐं उन खां पोइ बाक़ी जेकी रेल आहिनि उहो सफ़र ईरान जो उहो बि इंशाअल्लाह ताला ॿ टे महीने खां पोइ सही फिरके वारे सां वास्तो कोन्हे। असांजी मोहबत आहे उन अल्लाह वारनि जी, असांजी बेहतर सां असांजी मोहबत आहे उन आल बेहतर सां बि मोहबत करण वारो असांजी मोहबत आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन असां हेड़ा आहियूं ही अवां जो मोहबत तव्हां हथ चुमियो था, तव्हां हेॾी इज़त करियो पर असां ठल्ला ठिक रहियूं। असां खां सवा असांजी का बि मदरोकात कोन्हे मता करे भुलिजी को असांखे को तव्हां पीर ठहण जी मतिलबु कोशिशि करियो न ई असां हासिल करणु चाहियूं था। इहे उनजा रूह जिनजो खोखला ख्वाब आहिनि, ख़्याल आहिनि, मिड़ी हमोचियूं आहिनि, मिड़ी माण्हुनि खे या ज़ुल्क़ वतल मती या रहम मिसाकी या रहम या कयो उहो ई हई कयो मां या हई या कयो या हई या कयो या हई या कयो।